सो अड़े हवाले से तव्हां उन्हनि जे एहतजाज जो नोटिस वरितो आहे। अवी हिते मौजूदु आहियो, अवी हिते आया हो वॾे नवाब साहब सां गॾु। सो तव्हां छा चवणु चाहींदव गैर कानूनी लूलनि जे हवाले सां? त असां कोन हाणे वरितो, असां त यकी तक़रीबन 20 खनि ॾींहंनि खां असीं रोज़ु पाणी जे पोयां बजट कयूं पिया, पर एक्चुअली मसइलो इहो आहे त हिकु त मथां पाणी जी शॉर्टेज आहे, ॿियो असांजा गैर कानूनी लूल जिते असांजी 100 जरेब जी पीच आहे, असां उते 5000 जरेब खे पाणी जा पीआरियूं आहे। असां हिक ॿिए सां पाण माण्हू चवंदा न त सिंध सां वेदाघाती आहे, मां चवंदा सिंध सां वेदाघाती कान्हे, असांजा हितां जा माण्हू हिक ॿिए सां सचा कोन्हनि। मिसाल आऊं जेके गैर कानूनी वाटर कोर्स निकिरनि पिया, हींअर बि बीठा आहियूं, सुबुह लाको तव्हां ॾिठो हूंदो, बीठा आहियूं वाटर कोर्सिस कयूं पिया। ऐं जिते मुंहिंजी 100 जरेब जी पीच आहे, मां हुते 500 जरेब खे पाणी पीआरियां, यानी कि मां बि गुनाही आहियां न। असल में असांजो गुनाही केर बि कोन्हे, असां पंहिंजा गुनाही पाण आहियूं। लॻूं पिया कोशिशि कयूं था इलाइक़नि त चङा ई थी। सर को ही पाणी जेको घटि आहे इन जे हवाले सां अवां जेको मथे राब्तो थियो आहे, सभिनि लाइ घटि आहे, पर एक्चुअली चवण जो मक़सदु हाणे अॻिते जे तव्हां यानी कि खोट खे सभु डिवाइड कयूं न। अगरि तव्हांजा 100 जरेब आबादी आहे त तव्हां 80 कयो, वरी उहा ई 80 मां बि कयां, हर को पंहिंजो खोट में हिसो विझे। पर हिते इहो आहे त मां हिसो न विझंदुसि, पर मां ॿियो तेल वारो वञी गुनाही थिए, बाक़ी मां न थींदुसि गुनाही। आहे इहो ज़ुल्म। सर अवां आहियूं, असां उमेद रखी सघूं था त उमेद अल्लाह जी ज़ात में आहे, कोशिशि कयूं था अल्लाह चङी। बिल्कुलु अवां जी कोशिशि जे लाइ असांजा तव्हां MP आहियो, असां अवां खे ई जेको आहे त मतिलबु हिकु रिक्वेस्ट कयूं था, कोशिशि कयूं था पिया, ॾिसो था बीठा आहियूं, करायूं पिया, अल्लाह खां अॻिते बि हली चङी। वॾी महिरबानी लख थोरा।